चाचा मुखे कसम आहे लतीफ सरकार जे हिक हिक बेत जो हिक हिक लफ्ज जो हाणे मां इन सालार खे कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि। घणो ई सठोसी, हाणे इन सालार जूं मन मस्तियूं कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं। होश खां कमु वठि, नादिर ॼाणे त सालार ॼाणे। असांजो नादिर सां छा वञे? चाचा नादर हाणे असांजो आहे। भुलियल आहीं बच्चा, गिदरनि सां गॾु टूह रखनि त टूह मिठा त कोन थी पवंदा न। ग़रीब ऐं अमीर जो न मेल थियो आहे न कॾहिं थींदो। नादिर बि वॾेरो आहे, सालार बि वॾेरो आहे। भले भाउ भाउ जो न थिए पर वॾेरो कॾहिं बि वॾेरे जो दुश्मन न थींदो। इन ई करे चवां थो त या दिमाग़ मां तिॾ कढी छॾ त नादिर को असांजो आहे। पर चाचा नादर अहिड़ो न आहे। पुट ही ॾाढी मूं समय ईअं अची न आहे कई। मां वॾेरनि खे ईअं सुञाणा ईअं जोगी नांगनि खे सुञाणंदो। नांग चाचा हिते तुंहिंजो तजुर्बो नाकाम थी वियो। नादर अॼु ॾींहं ताईं पंहिंजे कंहिं बि हारीअ खे हिकु लफ़्ज़ बि न आहे चयो। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त नादर ऐं सालार में ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं न नादिर ख़ान कंहिं हारी खे कुझु न आहे चयो त फ़ाइदो बि को कोन ॾिनो अथसि। कहिड़ो फ़ाइदो न ॾिनो? इन मां इहो साबित थिए थो त नादिर ख़ान खे हारिन ऐं ज़मीन सां को सरोकार न आहे। इन जो मतिलबु इहो न आहे त को नादिर शरीफ़ आहे। मतिलबु त कुझु बि हुजे चाचा, पर ॿिन्हिनि भाइरनि में फ़र्क़ु आहे। इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो त केरु वॾेरो आहे ऐं केरु वॾेरनि जो दुश्मन। चाचा बस रुगो तूं दुआ कर त सदोरी खेरन सां अचे। सुल्तान पुत्र, मुंहिंजी त दुआ आहे त शर सदोरी खे कोसो वाह न लॻे। न गौर न, मां इहो बर्दाश्त कॾहिं बि न कंदुसि। बाबा से इन ॻाल्हि जो तव्हां फिक्र ई न कयो। बाबू तगियो जो वेठो आहे, ॻाल्हि सुलझाए छॾींदो। बसि घरां निकिरी वञी चिबड़ न ईंदुसि। मां बाबे खे अहिड़ी तो पट्टी पढ़ायां जो वञी अहिड़ी चिबड़ ॾेई उन्हनि खे सम्झाए थो। नादर ऐं सदोरी तव्हांजे घर में रहंदा ई कोन। तगे खे इहो बि सम्झाए छॾिजांइ त नादर खे चङी तरह सम्झाए त इन टके जी शोरीअ जे करे भाउ जे साम्हूं थी। बाबा सां तव्हां फिक्र ई न कयो। बाबू ज़माने जो माण्हू आहे, अहिड़ो सम्झाए थो नादर ख़ान खे जो वञी थिया सत ख़ैर। वॾी ॻाल्हि थी वई साईं। हाणे न कुराड़े साले जी धीउ बि हवेलियुनि में रहंदी। हवेलियुनि साले जो कॾहिं बि इहो ख़्वाबु पूरो कोन थींदो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।